ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। भगवद गीता में कृष्ण ऐं अर्जुन संवाद आहे। हर चैप्टर जॾहिं ख़तमु थींदो आहे त असां एंड में ॻाईंदा आहियूं श्री कृष्ण अर्जुन संवादे। त हिन संवाद जो महत्व आहे, छाकाणि अर्जुन खे डाउट आहे, अर्जुन खे समस्या आहे। आयो छाजे वास्ते? युद्ध करण वास्ते, लड़ाई करण वास्ते, पर हाणे चए थो न मां न कंदुसि। तो समस्या अर्जुन जी आहे। त इन करे हू पहिरियों कृष्ण खे शरण थो वञे, पोइ क्वेश्चन थो करे, सवाल थो पुछेसि, जंहिंजे जवाब में कृष्ण भॻवान सभिनी खां वॾो ज्ञान ॾिनो आहे। पहिरियों अध्याय जेको हुयो असां ॾिठोसीं त कीअं अर्जुन बैटल फील्ड ते कोलैप्स थो थी पए। जॾहिं बि समस्या ईंदी आहे असां सां त असां उते हाराइजी वेंदा आहियूं, कोलैप्स थी पवंदा आहियूं। मूंखे सम्झ में नथो अचे, पोइ जॾहिं मूंखे सम्झ में नथो अचे त छा करिणो आहे? असांखे कंहिंजे शरण में वञिणो आहे, समर्पण करिणो आहे। काई वॾी बीमारी थी पई, असांखे ख़बर कोन्हे बीमारी कहिड़ी आहे, हिनखे छा ट्रीटमेंट ॾिबी आहे, असांखे ख़ाली तकलीफ़ आहे त हीउ संकट आहे असांजे साम्हूं। कंहिंखे कैंसर थो थी पए, कंहिंखे अचानक हार्ट अटैक थो अचे। त हीउ संकट जॾहिं ईंदो आहे त असां वटि इहो सोल्यूशन आहे त असां कंहिंजे कोई कृष्ण ॻोल्हियूं जंहिंखे ज्ञान हुजे उन सब्जेक्ट में, पोइ उते असां शरण वञूं। शरण वञण सां हू असांजी समस्या जो समाधान ॻोल्हींदो। त पहिरियों अध्याय सिधो इहा हिकु सिख्या थो ॾिए त भाई तव्हां कंहिं वॾे माण्हूअ जे शरण में वञो, समर्पण कयो। जॾहिं समर्पण जी भावना मन में ईंदी आहे तंहिंखां पोइ ज्ञान अंदर में वेंदो। न त गीता ॿुधी करे हिन कन मां अंदरि वेंदी, हिन कन मां ॿाहिरि वेंदी, त असांखे उनजो यूज़ नथो थिए। छाकाणि असांजी श्रद्धा न आहे। जेसिताईं श्रद्धा न आहे तेसिताईं ज्ञान कोन मिलंदो। श्रद्धा ही पहिरीं स्टेप आहे, प्रिपरेटरी स्टेप आहे फॉर नॉलेज। पोइ ॿिए अध्याय में कृष्ण भॻवान छा कयो आहे? हिकदमि वॾो ज्ञान ॾिनो अथई परमात्मा जे बारे में, इनडिस्ट्रक्टिबिलिटी ऑफ आत्मा, हिकदमि डायरेक्ट। तंहिंखां पोइ सॼो कर्म योग सम्झायो अथई। वरी बि अर्जुन सवाल पुछियो आहे, भई अहिड़ो इंसानु सित प्रज्ञ केरु हूंदो आहे? कीअं हलंदो, कीअं चलंदो, कीअं वेहंदो? पोइ वरी स्थित प्रज्ञ जो नॉलेज ॾिनो अथई। माना हाईएस्ट फिलोसॉफी ही सेकंड अध्याय में पूरी थी पए। पर न अर्जुन खे सम्झ में आई, न असांखे सम्झ में ईंदी। पहिरियों दफ़ो असांखे अभ्यास करिणो पवंदो, तंहिंखां पोइ इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी। तंहिंखां पोइ टें अध्याय में असांजे वास्ते गीता शुरू थी। शुरूअ में कृष्ण भॻवानु चए थो तव्हां आलस छॾे ॾियो, कम ते लॻो। पहिरियों कर्म कयो, पंहिंजो ॻोल्हियो मुंहिंजी छा ज़िमेदारी आहे, थोरो अभ्यास कयो। इन करे यज्ञ कर्म जी व्याख्या कई अथई। भाई तव्हां कर्म अहिड़ो कयो जंहिंमां तव्हांखे मुक्ति मिले। माण्हू ऑफिस वेंदा आहिनि, सॼो ॾींहुं ऑफिस में कमु कंदा आहिनि, पोइ शाम जो जॾहिं निकिरण जो वक़्तु ईंदो, अरे हे रहिजी वियो, अरे हो रहिजी वियो, अरे हे रहिजी वियो। पोइ वरी कलाकु ॿ वधीक कमु कंदा, तॾहिं बि हुननि जो कमु पेंडिंग हूंदो। पोइ इहो टेंशन खणी घर में ईंदा। अहिड़े इंसान खे मुक्ति कॾहिं बि न मिलंदी। मुक्ति माना छा? असां ऑफिस वञण सां पहिरियों पंहिंजी प्लानिंग कयूं, जो अॼु प्रायोरिटीज़ छा आहिनि। हीअ असांजी 5 प्रायोरिटीज़ आहिनि। तंहिंखां पोइ असां कहिड़ा कम करे सघंदासीं, नॉन प्रायोरिटी आहे पर करणा आहिनि, ही 4 कर्म आहिनि। उनजी लिस्ट ठाही, वरी टाइम रखियो, ही सभु कम ख़तमु कया। शाम जो असां जल्दी फ्री थी पियासीं, हाणे कुझु कमु न आहे, हली वञो घर।
घुमणु वञो, टीवी ॾिसो, तव्हांखे जेको वणे सो करे, यू आर फ्री। जॾहिं इंसान सभु कम पूरा थो करे त ही इज़ मुक्त। मुक्ति ॿियो छा आहे? जीअं असां रोज़ ऑफिस में था वञूं, उन ई हिसाब सां असां हिन धरतीअ ते आया आहियूं त कुझु त योजना आहे, ठाहे आया आहियूं, असांजा कर्म आहिनि। पर प्रॉब्लम इहो आहे, असां विसरी विया आहियूं त असांजा कर्म आहिनि छा। इन करे असांजा कर्म पेंडिंग था रहनि, सॼी उमिरि निकिरी थी वञे, मुक्तीअ जो नालो आहे ई कोन, मुक्तीअ जो दर्शन थिए ई कोन थो। पोइ इन करे इंसान दुखी थी करे ही संसार तो छॾे। इन करे ॿिया बि रोईंदा आहिनि, ॾिसो आयो छाजे वास्ते, करे कुझु कोन वियो। असांजो बि टाइम निकिरे थो, एवरी डे एवरी मोमेंट इज़ इम्पॉर्टेंट। ही टाइम निकिरी वियो, वरी न ईंदो। ही मनुष्य देह निकिरी वई, वापसि न ई मिलंदी। असांखे नए सिरे सां सॼी शुरूआत करणी पवंदी। जेका बि असां डेवलपमेंट कई आहे, सॼी वेस्ट। इन करे पर्पज़ ऑफ बर्थ इहो असांखे हमेशह यादि हुजे। इन करे कर्म जो महत्व ॾिनो अथई। भई पहिरियों त तव्हां कर्म कयो, पहिरियों अकर्मीअ खे कर्म करिणो आहे, ऐं कर्म मां अकर्म में वञिणो आहे। उहो हाणे ॿुधाईंदो त 3 अध्याय में असांखे महत्व ॾिनई कर्म जो, ऐं 4 अध्याय में पोइ उन जो एनालाइज़ थो करे ॾे। हाणे ॿुधाई 12 श्लोक में त भई ही सभु चातुर्वर्ण 4 वर्ण मां ठाहिया आहिनि, पर मूंखे हिननि वर्णनि सां कोई वास्तो न आहे। मां कयो आहे, मुंहिंजो कोई वास्तो न आहे। कृष्ण भॻवान सभु कम कया, जेके बि संसारी माण्हू कंदा आहिनि उहे बि कयईं, जेके संसार मां परे हूंदा आहिनि उहे बि कम कयईं, पर आख़िरीअ में मां कुझु कोन कयो। ही वॾे माण्हूअ जी निशानी आहे। कोई हिकिड़ो आयो इंसान ॿिए वटि, वॾे माण्हूअ वटि, भई दोस्त हुयुसि पुराणो। चईं छो नाराज़ थो नज़र आए, छो डल थो लॻे? चईं छा आहे, मुंहिंजी धीअ जी शादी नथी थिए, जाम कोशिशि कई आहे। छा आहे तुंहिंजी छोकिरी केतिरी पढ़ियल आहे, ॾिस फोटो बिटो सभु कंप्यूटर ते ॾेखारेसि थो। चएसि थो ठीकु आहे, मुंहिंजो बि हिकिड़ो दोस्त आहे, हुनखे फ़ोन थो करे ॾिसां, हुनजो बि छोकिरो आहे। फ़ोन थो करेसि, बाई चांस ॿिन्हिनि जी मैचिंग थी वञे, ऐं फटाफट शादी बि तो थी वञे। उहो छोकिरीअ जो पिता मिठाई जो बॉक्स खणी हिन वटि अचे थो। चएसि थो तो मुंहिंजो एॾो वॾो कमु करे ॾिनो आहे, जंहिंजी काई लिमिट ई न आहे। मां तुंहिंजा इहे उपकार, अरे मां कुझु बि कोन कयो। हुन जे हिसाब सां वॾो कर्म कयो अथई। हीउ चए थो मां कुझु बि कोन कयो। वॾो कमु करे बि मां कुझु बि कोन कयो। त कृष्ण भॻवानु इहो ई थो चए, मां कर्म कयो ई न आहे। न माम कर्माणि लिम्पंती न मे कर्म फले स्पृहा। न मूंखे काई इच्छा हुई भई मूं तुंहिंजे धीअ जी मां शादी करायां, ऐं न ई मूंखे काई फल जी इच्छा हुई। मूंखे ईअं थोरी ख़बर हुई तूं मिठाई खणी ईंदे मूं वटि, मिठाई करे मां न करायो आहे। त मूंखे कर्म करण जी इच्छा बि कोन हुई, फल जी इच्छा बि कोन हुई। तूं दोस्त आहे, तुंहिंजी समस्या आहे, मुंहिंजी समस्या आहे। हाणे इहा ई ॻाल्हि वरी ॿुधाईंदो थोरी विस्तार सां। 15 श्लोक। एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूरतरं कृतं। हैविंग नोन दस, माना जेको पहिरियों ॿुधाई, having known that action was performed even by the ancient seekers of liberation, therefore you also perform action as ancients did in olden times. मुमुक्षन इए ॼाणी
कयो करम त्यागे त सब मोह आस, तिन जिया अर्जुन कर करम तूं छॾे फल प्यास। कर कर्म अर्जुन तूं छॾे फल जी प्यास। हाणे हिन में छा छा ॿुधायो अथई? हिन में हिकिड़ो नओं अखर ॾिनो अथई, मुमुक्षु भी। हाणे ही मुमुक्षु केरु थींदा आहिनि? हिननि मुमुक्षनि भी पंहिंजो कर्म कयो पहिरें ज़माने में, हाणे तूं भी कर। ओ अर्जुन, हाणे ही पहिरियों हिकु दफ़ो चयो वई मां कर्म थो कयां, राजा जनक कर्म कयो। हाणे ही अलॻि नमूने सां सेम सब्जेक्ट उन जे साम्हूं थो रखे त भाई जेके मुमुक्षु हुया, मुमुक्षु माना हिन संसार में जंहिंजो मोह हाणे समाप्त थी पियो आहे। जाम कयोसीं, जाम ॾिठोसीं, पैसो ॾिठो, पदार्थ ॾिठो, शादियूं करे ॾिठियूं, ॿार ॾिठा, कंहिं में सुख कोन मिलियो मूंखे। हाणे मां हिकिड़ो ई रास्तो मुंहिंजे लाइ आहे जेके मां ट्राई न कयो आहे, आध्यात्मिक रास्तो। पोइ इहे माण्हू कंहिं गुरूअ जे, कंहिं ग्रंथ जे शरण में वेंदा आहिनि, समर्पण कंदा आहिनि, पंहिंजो पाण ॾेई छॾींदा आहिनि। छाजे वास्ते? त भाई असांखे हाणे मोक्ष मिले, हिन बंधन मां छुटी पऊं। अॼु ही समस्या, सुभाणे हूअ समस्या, बिज़नेस में प्रॉफिट थियो त लॉस थियो, सुख आयो त दुख आयो, हिन मुंहिंजी रिस्पेक्ट कई, हुन मुंहिंजी रिस्पेक्ट ई न कई। पंहिंजो अहंकार, स्वार्थ, इहे सभु खिचड़ीअ में इंसानु फासी पियो आहे। गप में फासी पवंदो आहे जीअं इंसानु, तीअं फासी पियो आहे हिन संसार में। हुनखे ख़बर न आहे त मां फासी पियो आहियां, ऐं जॾहिं ख़बर पवंदसि मां हिन में फासी पियो आहियां, हिन मां मूंखे निकिरणो आहे ॿाहिरि, त उनखे चइबो मुमुक्षु। केतिरा ई माण्हू घर छॾे, माउ पीउ खे छॾे, संसार जा सुख छॾे वञी आश्रम में रहंदा आहिनि या कंहिं मंदर में वञी रहंदा आहिनि। पोइ चवंदा आहिनि असां सेवा था कयूं, असांजो धर्म आहे सेवा करणु। छा हू वाकई में सेवा कनि था? जेको मुमुक्षु हूंदो उहो पंहिंजो कर्म न छॾींदो, पंहिंजी ज़िमेदारी न छॾींदो। जंहिं पंहिंजी ज़िमेदारी कोन निभाई आहे, ख़ाली आश्रम में वञी थो रहे, उहो मुमुक्षु कोन्हे। हिते ॾिनो अथई, एवं ज्ञात्वा कृतम कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः। जेके मुमुक्षु हुया, सीकर्स ऑफ लिबरेशन, जेके मुक्तिअ जी तलाश हुई, जंहिंखे मोक्ष खपंदो हुयो, जंहिंखे हिन मोह मां ॿाहिरि निकिरणो हुयो, हिन माया मां ॿाहिरि निकिरणो हुयो, उहे बि पंहिंजो कर्म न छॾियऊं, कर्म पंहिंजो जारी रखियऊं, पंहिंजियूं ज़िमेदारियूं निभायूं। ही कृष्ण भॻवान थो चए, ॿियो कोई चए त असां विश्वास बि न कयूं। ही कृष्ण भॻवान थो चए। ऐं हिन संसार में असांखे सभु उल्टो थो नज़र अचे। माण्हू ज़िमेदारी छॾे भॼी था वञनि। ज़िमेदारी न आहे छॾणी, मोह छॾिणो आहे। कामानाम कर्मणाम न्यासम, ई भगवद गीता में संन्यास जी व्याख्या कई अथऊं त जेके असांजूं स्वार्थी इच्छाऊं आहिनि, इन्हनि जो न्यास करिणो आहे, इन्हनि खे छॾे ॾियणो आहे, कर्म खे छॾिणो न आहे। असांजे देश में ॾाढी वॾी ग़लतफ़हमी थी वई आहे कि असां संन्यास वठूं माना कर्म करणु बंदि कयूं। ही आलसी माण्हूअ जी निशानी आहे, तामसिक। कर्म छॾिणो न आहे, कर्म में जेका असांजी फल आशा आहे उनजो त्याग करिणो आहे। उहो थींदो त्यागी। कर्म जेको छॾींदो उहो थींदो तामसिक पर्सन। हिनखे 10 साल, 20 साल, 30 साल, 40 साल आश्रम में कढंदो, पर मुक्ति न मिलंदसि। त हुननि कमु कयो जेके मुमुक्षु हुया, जेके
संसार खे ॿुधाइनि पिया भई असां संन्यास वरितो आहे, उहे बि पंहिंजो कर्म कनि पिया, तूं बि कर। कीअं? एवं ज्ञात्वा, ही मां तोखे ज्ञान जेको हाणे ॿुधायो, न माम कर्माणि लिम्पंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो बि जानाति कर्म भिर्न स बध्यते। पोइ कर्म जो जंहिंखे बंधन नाहे, कंहिंखे नाहे, जंहिंखे स्वार्थ नाहे, जंहिंखे फलाशा नाहे, उनखे बंधन नाहे। इहो ज्ञान तोखे ॾिनो थी मां। ऐं तूं ॾिस पहिरें वारा जेके हुया, पूर्वैरपि माना पुराणे ज़माने खां, ही ग्रंथ ही पुराणे ज़माने जो आहे। पोइ उते कृष्ण भॻवानु चए थो पुराणे ज़माने खां, माना हू रेफर करे थो वैदिक पीरियड खे, जॾहिं वॾा वॾा ऋषि थी विया सिंधुअ जे किनारे, गंगा किनारे, हिमालय में, उते वॾा स्कूल हुया। जीअं हाणे माण्हू हार्वर्ड मोकिलींदा आहिनि पंहिंजा ॿार, कैम्ब्रिज मोकिलींदा आहिनि, उन टाइम ते हिमालय में मोकिलींदा हुया ॿारनि खे फॉर हायर एजुकेशन। उते वॾा वॾा स्कूल ठहिया हुया, उनखे आश्रम चवंदा हुया, गुरुकुल चवंदा हुया। हुननि पंहिंजो कर्म कयो। जंहिं उपनिषद जी रचना कई, हुननि पंहिंजो कर्म कयो। ईअं न चयूं त भई असां हेॾो वॾो ग्रंथ था लिखूं, मां हेॾो वॾो ज्ञान थो ॾियां तोखे, मूंखे कर्म जी ज़रूरत न आहे। कृष्ण भॻवानु पंहिंजो कर्म कयो अथई। मां सारथी आहियां, मां सारथीअ जो कमु कंदुसि, मां रथ हलाईंदुसि। शर्म छा जो आहे कर्म में? जेको असांखे करिणो आहे, सनानु पाणी करिणो आहे, रोज़ जो रोज़ कंदा आहियूं। रोज़ कपिड़ा पाइणा आहिनि सुठा, धोतल, साफ़ सुथरा, ये असांजी ज़िम्मेदारी। रोज़ खाऊं था, रोज़ पीऊं था, त पोइ असां कर्म छो छॾे ॾियूं? त ही जेके कर्म छॾे विया आहिनि, इहे इन्हनि जो उदाहरण ग़लति आहे। हाणे 16 किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। Even the wise are deluded here as to what is action and what is inaction. Therefore, I shall teach you action, knowing which you will be liberated from evil. कर्म ऐं अकर्म जो न सियाणा बि ॼाणनि था भेद पूरो। बुराईअ खां बच तूं, सम्झी सुणायां जो तो सार समूरो। कर्म ऐं अकर्म, तव्हां कंहिंखां बि पुछो तोखे ख़बर आहे कर्म ऐं अकर्म छा थींदो आहे? हा ख़बर आहे। कर्म माना असां जेको कर्म कयूं था, एक्शन कयूं था हथनि सां, पेरनि सां, ज़ुबान सां, ऐं जेको नथा कयूं उहो अकर्म आहे। इहा व्याख्या ग़लति। हिन ग़लतीअ जे करे हिन वॾे भारत जहिड़े देश खे 1000 साल ग़ुलामीअ में कढणो पियो। कोई बि 200 माण्हू आया, 2 लख माण्हू हिकु राति में क़तल करे छॾियऊं। इनएक्शन, असां विरोध न कंदासीं। कृष्ण भॻवानु असांखे अकर्मी थी ॿुधायो आहे। इन करे कृष्ण भॻवानु, इवन द वाइज आर डिल्यूडेड, सियाणनि खे बि ख़बर न आहे त कर्म ऐं अकर्म जो भेद छा आहे। कृष्ण भॻवानु पाण थो चए भगवत गीता में। ही ग़लति फहमीअ में फासी करे वाइज़ पर्सन, जंहिंखे असां गुरू था मञूं, जंहिंखे असां वॾो इंसान था मञूं, उनखे बि ही भेद ख़बर न आहे। अॼु बि अकर्म जे नाले सां इनएक्शन, इनएक्टिविटी, तमस, आलस प्रमोट था कनि। असांजे आश्रम में अचो, वेही खाओ, 3 दफ़ा खाओ, 2 दफ़ा सुम्हो, तव्हांखे ॿियो कुझु करिणो न आहे, गुरू सभु कंदो। वञो डोनेशन ख़ाली वठी अचो। त ही कंफ्यूजन काथों पैदा थियो? इनएक्शन ही नॉन एक्टिविटी
ईअं उन जी जनरल व्याख्या थींदी आहे। ऐं जॾहिं असां नॉन एक्टिविटी मां नॉन कढी छॾींदासीं, एक्टिविटी कंदासीं, त असां चवंदासीं असां कर्म था कयूं। ऐं जेका अकर्म कृष्ण भॻवान थो ॻाल्हि करे, उहो अकर्म सभिनी खां वॾी स्टेट आहे जेका इंसान खे अचीव करणी आहे। जेको सेक्रिफिशियल हूंदो आहे, जेको सचो सन्यासी हूंदो आहे, जेको सचो ज्ञानी हूंदो आहे, उहो अकर्मी हूंदो आहे। हाणे अकर्मी माना छा? तव्हां नाटक ॾिठो आहे, स्टेज ते हैंडसम हीरो ट्रेजेडीअ में फाथो पियो आहे, रोए थो, अखियुनि मां ॻोढ़ा था ॻणणिस, हुनखे ॾिसी ऑडियंस बि थो रोए, पर हू रोए कोन थो। एक्टर स्टेज ते रोए थो, दुख में फाथल आहे, दर्द सां पीड़ा सां रोए थो, पर हू रोए कोन थो। हू कर्म थो करे, हू अकर्मी आहे। अकर्मीअ जो मतिलबु छा आहे? हुनखे पंहिंजी सुञाणप आहे, मां केरु आहियां, मां काथऊं आयो आहियां। जॾहिं हू ॾिसे थो माण्हू रोअनि था ऑडियंस में, सभु लेडीज़ रुमाल खणी, हू ख़ुशि थींदो आहे अंदरि मां। छो ही वञी ॿाहिरि ॿुधाईंदा जाम सुठो नाटक थी, वञो वञो, माना अञा ऑडियंस ईंदो, माना मूंखे अञा पैसो मिलंदो। पाण अंदरि में ख़ुशि थो थिए। छो ख़ुशि थो थिए? पंहिंजी सुञाणप अथसि, मां केरु आहियां। अगरि हिन एक्टिंग में हो फासी पए ऐं सचमुच रोअण लॻे त माण्हू त तारी वॼाईंदा, पर ही वरी एक्टिंग न करे सघंदो। त ही रोई करे नथो रोए, ही इज़ एक्टिंग बट ही इज़ इनटू इनएक्शन। तीअं कृष्ण भॻवानु चए थो मां कर्म कयां थो, पर मां अकर्ता आहियां। मां केरु आहियां, इहा सुञाणप मूंखे आहे। तव्हांखे लॻे थो मां ही शरीर आहियां, इहा ग़लति फहमी आहे। तव्हांखे लॻे थो मां ही जीव आहियां, माना हिन जे अंदरि जेके असांजा वीचार आहिनि, जेके आइडियाज़ आहिनि, मन आहे, बुद्धि आहे, अहंकार आहे, इहो मां आहियां, इहो बि मां न आहियां। मां हुन जो हिकिड़ो हिसो आहियां जेको सभिनी खां वॾो आहे, जंहिंजे वास्ते सूरज बि हिकु सुईअ जी नोक वांगुरु आहे। ही सॼो संसार हिकु ड्रॉप आहे, मां उन जो हिकिड़ो हिसो आहियां। ऐं मां ही एक्वायर कया आहिनि टेम्पररी। घुमणु, जीअं असां घुमणु वेंदा आहियूं, बैग भरे वेंदा आहियूं, 2-4 महीना 6 महीना रही करे वापसि ईंदा आहियूं, तीअं मां घुमणु आयो आहियां हिते। घुमणु आयो आहियां त हिते रोअणो धोणो आहे किथे? मां पंहिंजो 4 ॾींहं जो ज़िंदगी आहे, मस्तु अची ख़ुशीअ सां गुज़ारे हली वञा। वञिणो आहे मूंखे वापसि। ही परमानेंट स्थान न आहे मुंहिंजो। ही ज्ञान कृष्ण भॻवान खे हुयुसि, इन करे हू जेको बि कंदो मस्तु पंहिंजे मस्तीअ में। जेको सच में मस्तु आहे उहो सचल सरमस्त आहे, हुनखे कोई दुख तकलीफ़ न ॾींदो। ईंदा, ईअं न आहे त दुख न ईंदा, दर्द न ईंदा, ईअं न आहे, ईंदा। ही चवंदो अरे अचो अचो अचो, वेलकम कंदुनि। असां वञूं था, वञो वञो वञो। ही पंहिंजी मस्तीअ में हूंदो। तीअं ई कृष्ण भॻवानु पंहिंजे मस्तीअ में आहे। चयो मां ठाहियो संसार, मां कुझु बि कोन कयो। कर्म ऐं अकर्म में इहो फ़र्क़ु आहे त इंसान सभु कुझु करे पंहिंजो अहंकार छॾे ॾे, ज़ीरो। ही मां कयो, ही मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे। तव्हां सोचियो
हिकु माउ चए मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे मां ॿार पैदा कयां ऐं साल भर हुनजी जाम सेवा कयां। पोइ ॿार पैदा थी वियो, साल पूरो थी वियो, हाणे मुंहिंजी इच्छा पूरी थी वई, हाणे खणी वञोसि। असां ईअं ई था कयूं संसार में। पंहिंजी ज़िम्मेदारी जेको नथो निभाए उहो हिन मुंहिंजो स्वार्थ हुयो, मां सेवा कईमांसि, मुंहिंजो शौक़ु हुयो, पूरो थी वियो, खणी वञोसि ॿार खे। असां ईअं कयूं था, पर माउ ईअं न चवंदी आहे। उहो सोचींदी बि न आहे पंहिंजे बारे में, हू ॿार जे बारे में सोचींदी, त हुनजो पाण ते ध्यानु ई न आहे, त हिन में स्वार्थ कोन्हे। कर्म करे बि उहा अकर्मी आहे। उहा हिसाबु लिखी रखंदी, मां हेतिरा ॾींहं तुंहिंजो हे कयो, तोखे ते हेतिरो ख़र्चु कयो, हेतिरो खीरु पीआरियो मैं, हेतिरो खाधो ख़र्चु लिखी रखंदी। इन करे उहा माउ आहे। के माउ पीउ पंहिंजे स्वार्थ वास्ते ॿारनि खे पालींदा आहिनि, उन्हनि खे उन में भोग महसूसु थींदो आहे। पोइ उन्हनि जा ॿार जॾहिं उन्हनि खे मौक़ो मिलंदो माउ पीउ खां परे भॼी वेंदा, कंहिं बि बहाने सां। अमेरिका में त सिधो सिधो घर छॾे वेंदा आहिनि। हिते इंडिया में बहानो, मां पढ़ाईअ ते थो वञा, मां पैसे जे वास्ते थो वञा, मां करियर वास्ते, कुझु बि बहानो ठाहे माउ पीउ खां भॼी वेंदा, परे वञी रहूं हिननि खां। छो? हुन में माउ पीउ कर्म कयो आहे। जेका अकर्म भावना सां ॿार पालींदा आहिनि, उहे ॿार पाण माउ पीउ वटि ईंदा आहिनि हुननि जी सेवा करण वास्ते। त जॾहिं असांजो स्वार्थ हूंदो उहो थींदो कर्म। जॾहिं असांजो स्वार्थ न हूंदो, जॾहिं असांजो ध्यानु परमात्मा ते हूंदो, असां परमार्थ वास्ते कमु था कयूं, उहो थींदो अकर्म। कृष्ण भॻवान किम कर्म, कृष्ण भॻवान चए थो किम कर्म किम कर कवयोप्यत्र मोहिता। ही मोह में फाथल आहिनि। केरु मोह में फाथल आहिनि? वॾा वॾा ज्ञानी। तव्हां चवंदो वॾा ज्ञानी, पोइ वॾा ज्ञानी कीअं थिया? किताबी ज्ञान अथनि। तव्हांखे गीता पढ़ी ॾेखारींदा, सिधो बि ऐं उल्टो बि। तव्हांखे स्टोरी ॿुधाईंदा, हीअ आखाणी हूअ आखाणी, हिकदमि जेसि ताईं माण्हू रोअनि नथा तेसि ताईं उहा आखाणी ॿुधाईंदा। पर उहे बि मोह में फाथल आहिनि। ऐं चए थो यद ज्ञात्वा मोक्ष से शुभात। हाणे जेके मोह में फाथल आहिनि उन्हनि खे मां मोक्ष ॾींदुसि। मोह में फाथल माना जंहिंखे सच्चाई ख़बर कोन्हे, पर उनखे लॻे थो मूंखे सॼी ख़बर आहे। हर इंसान खे चवंदो आहे भाई मूंखे सॼी ख़बर आहे, मूंखे ज्ञान आहे। जेको चए मूंखे ख़बर आहे माना उनखे ख़बर कोन्हे। उपनिषद इहो डिक्लेरेशन ॾींदी आहे। जेको बि चए मूंखे ख़बर आहे हिन जे बारे में, माना उनखे ख़बर कोन्हे। बिकॉज दिस कैन नॉट बी नोन। दैट विच इज़ बियॉन्ड नोन एंड अननोन इज़ दैट रियलिटी। त जेको चवंदो मां ॼाणा थो उहो नथो ॼाणे। ही मोह में फाथल आहे, इन करे उनखे लॻे थो मां ॼाणा थो। ही जेको ग़लति ज्ञान अथसि उहो ॿियनि ते वरी इम्पोज़ कंदो। तव्हां हीअं कयो, तव्हां हूअं कयो। जेके भोला भाला इंसान हूंदा आहिनि उहे छा कंदा? उहे फॉलो था कनि। इन करे सालनि जा साल माण्हू स्पिरिचुअल राह ते त आहिनि, पर अंदरूं शांती कोन थी मिले। ऐं के तव्हांखे अहिड़ा बि माण्हू हूंदा आहिनि संसार में, दे आर बबलिंग विथ एनर्जी। फैक्ट्रियूं अथनि, बिज़नेसिस अथनि, पर अंदर मां हिकदमि शांत। अरे उहा फैक्ट्री बंदि थी वई त ठीकु आहे, ॿी शुरू कर। अरे हिन ते लॉस थी वियो त बंदि कर, नओं धंधो शुरू कर। उन्हनि खे कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। उहे मोह खां परे आहिनि। जॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी अरे मूंखे ख़बर न आहे, त तव्हां मोक्ष जी राह ते थींदो। मोह ऐं मोक्ष में छा फ़र्क़ु आहे? मोह जो क्षय थी वियो,
मोह ख़तमु थी वियो माना तव्हांखे मोक्ष मिली वियो। मोक्ष कोई ॿाहिरों न मिलंदो, मोक्ष अंदरूं। हीअ असांजो अज्ञान आहे त मूंखे ख़बर आहे। तव्हांखे छा ख़बर आहे? ॿुधायो अकर्म छा आहे, व्याख्या कयो, एक्टिंग कयो, तव्हां कर्म उन हिसाब सां कयो। पहिरियों त डोनेशन पात्र खणी वेंदा आहिनि, पोइ लेक्चर ॾींदा आहिनि भई असांखे डोनेशन ॾियो, पोइ लेक्चर ॾींदासीं। पोइ ही मोह आहे। मोह खां मोक्ष में असांखे अचिणो आहे। तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यद् ज्ञात्वा मोक्षसे। ही तोखे जॾहिं ज्ञान मिलंदुई, हैविंग नोन, यू विल बी लिबरेटेड फ्रॉम एविल। हाणे एविल छा आहे? एविल असांजूं वासनाऊं। प्योर जेका शइ हूंदी आहे उन में तव्हां हिकु तुर, हाणे खीर आहे, 10 लीटर खीर आहे, हिकु ड्रॉप तव्हां लीमे जो विझोसि त हू इम्प्योर थी वियो। सोन में तव्हां थोरो ट्रामो मिलायोसि, हू इम्प्योर थी वियो। कॾहिं कॾहिं मिलाइणो पवंदो आहे उनखे ताक़त ॾियण वास्ते, बट इट इज़ नॉट प्योर गोल्ड। जॾहिं डायमंड जी एग्ज़ामिनेशन कंदा आहिनि त उनखे दूरबीन मां ॾिसंदा आहिनि, उन में हिकु माना जेको इन्फिनिटिज़िमल माना माइन्यूट खां माइन्यूट बि उन में अगरि कुझु कचिरो हूंदो त चवंदा आहिनि ही इम्प्योर डायमंड आहे, इन जी प्राइस अधु थी वई। तीअं असां परमात्मा स्वरूप आहियूं ऐं असां में ही वासनाऊं अची वियूं, इच्छाऊं अची वियूं, माना असां एविल में फासी पियासीं। देन वी आर इम्प्योर। त उहा जेका वासना आहे, असांजी इच्छा आहे, असांजो स्वार्थ आहे, ही सभु कंटेमिनेशन्स आहिनि, इहे एविल आहिनि। हिन एविल मां मोक्ष खपे। माना स्वार्थ मां जॾहिं असां छुटी पवंदासीं त असां मोक्ष खे प्राप्त कंदासीं। प्राप्त न थींदी आहे, असां पहिरियों ई मुक्त आहियूं, असां पहिरियों ई लिबरेटेड आहियूं। असां वटि मोक्ष त असांजो बर्थ राइट आहे, पर असां मोह में पाण फासी पिया आहियूं। हिकु ज़माने में असां ईअं न हुयासीं, असां हिकदमि प्योर हैप्पी पीसफुल ईअं हुयासीं। तव्हां कंहिं बि इंसान खां पुछोसि तोखे छा खपई? मूंखे पैसो खपे। छाजे लाइ खपई पैसो? मां वॾो घरु ठाहींदुसि। छाजे लाइ खपई वॾो घरु? मां शादी कंदुसि। छाजे लाइ कंदे शादी? पुछंदा वेंदो, पुछंदा, आख़िरी में चवंदो भई मूंखे सुकून खपे, संतोष खपे, समाधान खपे। तोखे कहिड़ी ख़बर तोखे समाधान खपे? समाधान हूंदो छा आहे ॿुधाए? संतोष हूंदो छा आहे ॿुधाए? चई मां ॿुधाए नथो सघां, पर मूंखे उहो ई खपे, मूंखे मन जी शांती खपे। तोखे कीअं ख़बर मन जी शांती हूंदी छा आहे? ख़बर अथसि तॾहिं त हू घुरे थो, ख़बर न हुजेसि त छो घुरे? छाकाणि कॾहिं तो उहो उन में हुयो, माना उनखे इहो ज्ञान आहे, पर हाणे अज्ञान में फासी पियो आहे, माना मोह में फासी पियो हाणे। पर हुनखे ख़बर आहे मुंहिंजो मार्ग ही आहे, वञे हेॾे थो। छाकाणि ही मार्ग थोरो कठिन आहे। तव्हांखे 7:30 बजे उथी करे सनानु पाणी करे सत्संग ॿुधणो आहे, इहो ॾुखियो कमु आहे। तंहिंखां व्हाट्सएप ते चैट कयो, उहो सवलो कमु आहे। त इंसानु छा थो करे? मोह में फासी करे सवला कम थो करे, उहो ग़लति कम थो करे। जीअं उहो ग़लति क़दम थो खणे, तीअं सचाईअ खां परे परे थो वञे। एॾो परे थो वञे, फ्रस्ट्रेट थो थी पए, चए थो मां पाण खे ख़तमु कंदुसि। उहो थियण वारो कोन्हे। तव्हांखे वापसि अचिणो ई आहे।
अॼु न सुभाणे, हिन जनम में न ॿिए जनम में, ॿिए में न टे में, तव्हां लखें जनम वठंदव, पर जेसि ताईं हिन पासे मुक्तीअ जे पासे असां न विया आहियूं तेसि ताईं उहा मन जी शांती प्राप्त कोन थींदी। त कृष्ण भॻवानु चए थो मूं वटि अचु, मां तोखे मोह मां मोक्ष मोकिलींदुसि। हाणे तूं मोह में फाथल आहीं। केरु मोह में फाथल आहे? खवयो प्यत्र। कवि हूंदो आहे जेका ॻाल्हि ॾिसण में न ईंदी आहे उहा बि ॾिसी सघंदो आहे। माना दैट इज़ द विज़डम पावर। जे न देखे रवि ते देखे कवि। ही इज़ द वाइजेस्ट पर्सन, बट उहे बि मोह में फाथल आहिनि। कृष्ण भॻवानु थो चए, ऐं चए थो अर्जुन तूं मूं वटि अची ही ज्ञान वठि, मां तोखे मोक्ष ॾींदुसि। कृष्ण भॻवानु छा मोक्ष ॾींदो? असांखे ज्ञान थी वियो, मोह ख़तमु, मोक्ष थी वियो। सो दैट इज़ अवर ओरिजिनल स्टेट। असां उते हुयासीं हिकु ज़माने में, हाणे ग़लतीअ सां असां हिन स्थान ते आया आहियूं, जेका गप्पा उन में फासी पिया आहियूं। बसि हिन खां ॿाहिरि निकिरणो आहे, थी वियो मोक्ष। कचिरो कढी छॾिणो आहे। मां इहे छॾे ॾियणी आहे। प्रण कयो मां इस्तेमालु ई न कंदुसि, मां मुंहिंजो मूंखे इहे मां वर्ड इस्तेमालु ई न कंदुसि। मोक्ष थी वियो। किम कर्मेति खवयो पित्र मोहिताः। वॾा वॾा माण्हू, वॾा वॾा ज्ञानी, हिननि खे एक्शन ऐं इन एक्शन जो फ़र्क़ु ख़बर कोन्हे। 17 कर्मणो ह्यपि बोधव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गतिः। Verily action should be known and forbidden action should also be known, and inaction should also be known. The nature of action is impenetrable. कर्म ऐं विकर्म ऐं अकर्म टिनी खे सम्झणु ज़रूरी। कर्म जी ॻरी गत कंहिं विरले त आहे परूड़ी। ॻरी गत माना इन जी गहराई, कर्म जी गहराई कंहिं विरले खे ख़बर आहे। टे ॻाल्हियूं असांखे ख़बर हुजनि, कर्म छा आहे, अकर्म छा आहे ऐं विकर्म छा आहे। टे ॻाल्हियूं ॿुधायूं अथई, कर्म, अकर्म, विकर्म। हीअ असांखे ख़बर हुजे। केरु थो चए? कृष्ण भॻवानु थो चए अर्जुन खे, माना असांखे। त कर्म छा आहे? हिकदमि सवली भाषा में मां तव्हांखे ॿुधायां। कर्म में ॿ हिसा आहिनि। हिकु कर्म आहे जेको असांखे करिणो पवंदो आहे, असां पंहिंजे वास्ते, हिन शरीर वास्ते, हिन मन वास्ते, हिन बुद्धीअ वास्ते। छाकाणि असां ही शरीर वरितो आहे त इनखे साफ़ु सुथिरो रखिणो आहे, इनखे ठीकु ठाकु रखिणो आहे। छाकाणि ही मंदरु आहे, हिन में परमात्मा थो रहे, त उनजी साफ़ु सफ़ाई त करणी पवंदी। असांखे रोज़ु खाधो खपे, पीतो खपे, आरामु खपे, निंड खपे, हिनखे वर्जश खपे, एक्सरसाइज़ खपे। वार कटणा आहिनि, नंहं कटणा आहिनि, न त हुन में कचिरो फासंदो। ॾंद साफ़ु करणा आहिनि, न त हुन में वरी कचिरो, बैक्टीरियाज़ थींदा, सड़न थींदी। जॾहिं ॾंदु सड़ी वेंदो त इंसानु गीता पढ़ंदो छा? सूरु हूंदो ॾंद में त न पढ़ी सघंदो। त पंहिंजो हिन शरीर खे ठीकु रखिणो आहे। तंहिंखां पोइ असांजी ॿी बि हिकु ड्यूटी आहे। जीअं मूंखे ख़बर आहे ही भगवद गीता में छा छा लिखियलु आहे, कोई मूंखां अची पुछे त भाई मूंखे थोरो ॿुधाए गीता में छा, त ही मुंहिंजी ड्यूटी आहे, मां उनखे ॿुधायांसि।
मुंहिंजे पाड़े में अचानक कोई फ़ोन थो करे, मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए, हार्ट में कोई मदद कंदो, मुंहिंजो कर्म आहे, मुंहिंजो धर्म आहे त मां ताबड़तोब उनखे ॿाहिरि कढांसि, गाॾीअ में विझांसि, हॉस्पिटल में खणी वञांसि। अरे बाबा मूंखे ऑफिस वञिणो आहे, मां नथो करे सघां। न, इहो मुंहिंजो कर्म आहे। हिकु आहे नित्य कर्म, ॿियो आहे नैमित्तिक कर्म। ही कर्म आहे। असांखे पंहिंजो ऑफिस, पंहिंजो घर, इहो इनखे ॾिसणो आहे, इन जी रक्षा करणी आहे, इन्हनि खे डेवलप करिणो आहे। ईअं न आहे त घर में कचिरो पियो आहे, कपिड़ा मेरा पिया आहिनि, सनानु कयो न आहे, त इहे त आलसी माण्हूअ जो निशानी आहे। माण्हू ॾाढ़ी बि न लाहींदा अथव, टाइम ई कोन्हे, चवंदा आहिनि सुबुह जो टाइम छो न अथनि, राति जो देरि सां सुम्हियासीं, सुबुह जो देरि सां उथियासीं, हाणे भॼ डुक वञो, ऑफिस वञिणो आहे, हीउ करिणो आहे, हू करिणो आहे, बिज़नेस मीटिंग आहे, हीअ आहे, ॾाढी बि न लाहींदा आहिनि। पर हीअ असांजी ड्यूटी आहे। असां ॿाहिरि था वञूं त बीमार वांगुरु न वञूं। जेको इंसानु बीमार हूंदो आहे उनखे ॿाहिरि वञण जी परमिशन कोन्हे। तव्हां घर में वेही रहो, पंहिंजे कमरे में वेही रहो, बीमारी न फैलायो। जेको दुखी दर्दी इंसानु आहे घर में वेही रहे, दुख दर्द ॿाहिरि न फैलाए, ही कर्म आहे असांजो। पाण खे ठीकु रखूं, पंहिंजो घर ठीकु रखूं, पंहिंजो पाड़ो ठीकु रखूं, पंहिंजी ऑफिस ठीकु रखूं, ही असांजो कर्म आहे। ऐं विकर्म आहे जेको आहे, उहो बि कर्म आहे, उहो असांखे करिणो न आहे। हाणे कूड़ ॻाल्हाइण बि कर्म आहे। तव्हांखे कूड़ ॻाल्हाइण जी परमिशन कोन्हे, पर कंहिं कंहिं घड़ीअ ते अहिड़ो वक़्तु ईंदो आहे, भलाईअ वास्ते असांखे कूड़ ॻाल्हाइणो पवंदो, पोइ ॻाल्हायो, पोइ उहो अकर्म में ईंदो। हिकु साधु हुयो, नंढो आश्रम हुयुसि, उन आश्रम में हिकु छोकिरी आई दौड़ंदी, चई मूंखे लिकाए, मूंखे लिकाए। चई ठीकु आहे, हुते हे कुंड थी, कंहिंखे नज़र न ईंदी आहे, हुते वञी वेह। छोकिरी कुंड में वञी वेठी। 5 मिंटे खां पोइ 2 डाकू आया। साधुअ खे चयूं, हुन छोकिरीअ खे, हिकु छोकिरी आई आहे हिते, मूंखे ॿुधाए किथे आहे, न त तोखे मारे छॾींदासीं। चई भाई मां साधु माण्हू, मूंखे छा आहे करिणो छोकिरियुनि बिकरियुनि सां, मूंखे ख़बर न आहे, कूड़ थो ॻाल्हाए। अरे मां साधु आहियां, मां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां। पोइ हली विया। साधु आहे न, साधुअ ते विश्वास कयूं, हली विया। पोइ छोकिरीअ खे ॿाहिरि कढी, चई वञ, हाणे उहो हली विया थी, वञ पंहिंजे घर। कूड़ ॻाल्हाई, साधु थी करे कूड़ ॻाल्हाई, पर छो कूड़ ॻाल्हाई? कंहिंजे भलाईअ वास्ते, बुराईअ वास्ते कूड़ न ॻाल्हाई। त इहो विकर्म न आहे, इहो अकर्म आहे। विकर्म आहे, तव्हां पंहिंजे स्वार्थ वास्ते था कूड़ ॻाल्हायो। इंसान कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, वकील थी विया अथव, वकीलनि खां बि सुठो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, अहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि जीअं साम्हूं वारे खे लॻे मां सच थो ॻाल्हायां। पर इनखे चइबो आहे विकर्म। ही तव्हांखे अॼु न सुभाणे तकलीफ़ ॾींदो। त कर्म आहे असांजो रूटीन जेको बि करिणो आहे असांखे, ऐं विकर्म आहे ही ॻाल्हियूं तव्हां छॾे ॾियो, ॿियनि जे बारे में सोचणु छॾे ॾियो, इहो विकर्म आहे। हिन मूंखे हीअं छो चयो, हिन मुंहिंजी ड्रेस जी तारीफ़ ई न कई, एॾी सुठी मां ड्रेस वठी आई, चई थी ठीकु ई न आहे। इहो सभु ग़लति, इहो विकर्म अथव। हिन में तव्हां ख़ाली पंहिंजो टाइम वेस्ट था कयो। अकर्म मां तव्हांखे ॿुधायो, जीअं माउ ॿार जे वास्ते कंदी आहे, जीअं कृष्ण भॻवानु सभिनीनि वास्ते कयो आहे। ॿिए दफ़े वरी असां थोरो इन ते वीचार कंदासीं।